शाला तो कमालानी चेहरो थी खणी आयो हाय पार्कू तो जेतरी वणनी ड्रोन वणो रात में जो तू भाव अस्पताल में खणी मारियो ए मोटा लाश दे तो वजो जानी मो भलो ने में तिजा ने मिनटा ने अध कलाक में लाश रनी त इन जू गोलियूं काकड़े में पार का तो माए ए तेरे आडी सी तोरी पानी तो सामे साली छड़वा बच्चो को तो माए ड्रोन्यू हाडू जेतरा वणनी मजा मुर्सा मार खणी मार हा मजे बात को के सुंजा तुम्हारे गुम करी सा ना चाहिए मजो मुर्स मारियो थी सरियाम मारी तो बाती खणी उपिया थी सरियाम चौकी दूसरी पारी पुलता ओई न कहूं पार्कू अतऊं पार्कू तो कहूं आदमी भाई तू अतऊं शिकारपुर से रोड अतऊं बस भय त हिकु कहूं हाय जाते तू जो सिपाही टकरो मुलो बुद्धि ते जोशाला तो मारियो मंजन ते लाश न मिलियो जे कलाक बिन में मां के लाश न मिली जे मां भाव के थोरो लाश के ताऊ आई त इनन जी बूटी भी न मिलत है या भी खणदा से फिर रिस्पेक्ट पाणार तू कर एसपी साहब वाला जो ना थी इनन के लाश दे हे मारियो छो मारियो इन जो बेगुनाह मारियो साईं इनन जो बेगुनाह मारियो थी इनन के लाश छो अस्पताल में खणी मारी छो मारी तो शाला तेरे बाप खणी ये जनता अस्पताल जहाने जी अस्पताल जानी मो जाने अस्पताल छो मारी खणी चो अस्पताल में साईं अल्लाह जो ना थी इनन के लाश दे मुंजी जान छड़ा साईं हे मुके मारे छड़ींदा दरिया बिठवानी में लोड़ींदा चो इनम दरिया में लोड़ींदा दरियाम लोड़ींदा साईं हे मुके मारींदा शाला तो जेरो थी अञा साईं शहजादो जेरो साईं ये माजे हथ में थी जे कलाक में लाश न मिली जेतरी वणनी ड्रोन वण मां के रोयो थी इंशाअल्लाह तो बच्चो रोवार तो मां बच्चो रोवार तो मां